العالمين. الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على سيد المرسلين خاتم النبيين وعلى آله وصحبه إلى يوم الدين. فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد: ما آتاكم الرسول فخذوه وما نهاكم عنه فانتهوا. صدق الله العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وآله وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما ابدا. معزز سامعین و حاضرین، برادران اسلام، فضلاء و فاضلات، یہ کہ تقریبات جمی مدارس میں منعقد کئی وجن تھیوں. خصوصاً ختم بخاری کے عنوان سے اصل غرض غایت مقصود ہی ہوا تو جی فضلاء فاضلات قرآن شریف احادیث کا مستفیض تھیण جے لائے پنجی صلاحیتوں، پنجی عمر جو کافی حصو اللہ جی قرآن اے نبی پاک جے حدیث تعلیم اے تربیت جے لائے وقف کیو آ. اہڑی طرح سان بیا مسلمان مومن بھائر نیاणियूं ऐं अमड़ियूं उहे भी पंहिंजे वक़्तनि मां कुझु वक़्तु कढी अल्लाह जो क़ुर ऐं हदीस शरीफ़ उनजा कुझु फ़ज़ाइल, कुझु अहकामात ॿुधनि सम्झनि ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई ऐं हम आहंगी इहो भी मक़सूद हूंदो आहे. त जेके तलबा किराम, तालिबात या उलमा किराम या ख़ादिमात जेके भी इन दीनी उमूर सां वाबिस्ता आहिनि उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई थिए ऐं हम आहंगी थिए. छाकाणि त दीन में, इस्लाम में कॾहिं कॾहिं थोरा अमल जेके बातिन दिल सां ताल्लुक़ रखनि था उहे अल्लाह तबारक व तआला वटि वॾो दर्जो हासिल था कनि.
लिहाज़ा इहो बि हिकिड़ो मक़सदु आहे त मतां अलाह तबारक व तआला वटि को बि अमल अहिड़ो, का बि अहिड़ी कैफ़ियत क़बूल थी वञे त इहो वॾो इज़ो शरफ़ आहे। जीअं मशहूरु किसो ऐं वाक़ियो किताबनि में अचे थो, हज़रत हसन बसरी ऐं रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ऐं फरज़दक जो जेको अरबी जो मशहूरु हिकिड़ो शाइर हुयो, त रिवायात में अचे थो माण्हू वटि इहा ॻाल्हि मशहूरु हुई त हीउ शाइर जेको इंतिहाई ग़लीज़ शेर चवंदो आहे, कंदे क़िस्म जा शेर, कंहिंजे मथां जरह, कंहिंजी हजब, कंहिंजी तनक़ीद, किथे अहिड़े क़िस्म जा फ़ाहिश शेर। बहरहाल वॾो हिकिड़ो मशहूरु शाइर हुयो, तमामु इंतिहाई। पोइ को उनखे माण्हू पसंदि करे या न करे उहा जुदा ॻाल्हि आहे, पर कॾहिं कॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं फरमायो इन मिन शेर अल हिकमा, शेर में बि हिकमत हूंदी आहे। कॾहिं चङा लफ़्ज़ बि शाइरनि जा हूंदा आहिनि। लिहाज़ा माण्हुनि पाण में चओ पचो शुरू कई, ॾिसो अजीब क़िस्म जो हीउ जनाज़ो आहे जंहिंमें सुठे में सुठा माण्हू बि आहिनि त ख़राबु माण्हू बि आहिनि। सुठे में सुठो चवनि पिया उहो हज़रत हसन बसरी खे, वॾो फ़क़ीह ऐं आलिम मुहद्दिस हो, हज़रत सैयदना अली अल मुर्तज़ा जो शागिर्दु हुयो, वॾो ज़ाहिद आबिद माण्हू हुयो, वॾो आलिम हुयो, ताबई हुयो। ऐं वरी ख़राबु चवनि पिया उन शाइर खे। हतां की इहा ॻाल्हि ख़ुदि हज़रत हसन बसरी रज़ी अल्लाह ताला जे कन ते पई। त हीअं था चवनि माण्हू, शाइर बि ॿुधे पियो। हिन उन जे इस्लाह जे लाइ बहरहाल अहलुल्लाह जेके बुज़ुर्ग हूंदा आहिनि, आलिम हूंदा आहिनि, उन्हनि जो इहो हिकिड़ो फ़रीज़ो आहे, जिथे बि उन्हनि खे मौक़ो मुयसरु थिए उते दावत ऐं तबलीग जो कमु कनि। अवल त माण्हू खे पाण जीअं रिवायत में अचे थो, हाणे अलाह तबारक व तआला वटि कौल तॾहिं क़बूल हूंदो आहे जॾहिं अमल हुजे। को बि कौल बिना अमल जे अलाह तबारक व तआला वटि ग़ैर मक़बूल आहे। ऐं कौल अमल इहे वरी बिना नियत जे, जेसिताईं नियत दुरुस्त न आहे तेसिताईं ग़ैर मक़बूल आहिनि। इहे टई शयूं तॾहिं शरफ़ क़बूलियत हासिलु कंदियूं जॾहिं इतिबाए सुन्नत हुजे, यानी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी हुजे, उन जे लाइ का रिवायत हुजे, का दिरायत हुजे, का क़ुर शरीफ़ जी आयत हुजे। को बि अमल जेकॾहिं माण्हू बिना कंहिं आयत जे, बिना कंहिं सुन्नत जे, बिना कंहिं फ़रीज़ आदिल जे करे थो, अहिड़ो अमल जेको आहे भली केॾो बि सुठो हुजे, लेकिन अहिड़े अमल जी अलाह तबारक व तआला वटि का बि मुक़त न आहे। तव्हांखे पैगम्बर अलैहिस्सलाम जन अहिड़े अमल खे पंहिंजे फ़रमान सां मरदूद कयो आहे ऐं फ़रमायो अथनि मन अहदस फी अमरिना हाज़ा मा लैस मिन्हु फरद्दुन। फ़रमाइनि त कंहिं जंहिं दीन जे हिन मामले में ख़ुशूसन का अहिड़ी ॻाल्हि आंदी जेका दीन में आहे कोन, पंहिंजे तरफ़ां नए सिर पैदा कई अथई,
फरमायूं फ़रद्दुन उहा मरदूद आहे। माना ज़रूरी आहे त उनजे लाइ कंहिं रिवायत हुजे, सुनत हुजे। हिकिड़ियूं रिवायतूं मौज़ू बि आहिनि, ईअं बि न आहे त जहिड़ी बि रिवायत हुजे त बसि माण्हू क़बूल करे, न ईअं बि न आहे। ऐं अहिड़ी तरह सां क़ुर शरीफ़ जे आयात में बि हिकिड़ियूं अहिड़ियूं आयतूं आहिनि जिन आयतुनि खे मुहकमात चइजे थो, ॿियूं अहिड़ियूं आयतूं आहिनि जंहिंखे मुतशाबिहात चइजे थो। त मुहकमात उन्हनि आयतुनि खे चइजे थो जेके वाज़े हुजनि, जिन माना मक़सदु बिल्कुलु चिटो हुजे, थोरी तशरीह जी का ज़रूरत हुजे जेका सुनत सां साबित आहे। मसलन निमाज़, रोज़ो, हज, ज़कात, इन्हनि जा अहकामात या ॿिया बि कई अहकामात, हुदूद वग़ैरह, मामूरात, मनहियात, हज़ारे मसाइल अहिड़ा क़ुर शरीफ़ में आहिनि जेके मुहकमात सां वाबस्ता आहिनि, यानी साफ़ चिटियूं आयतूं। ऐं ॿिया मुतशाबिहात आहिनि। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो क़ुर शरीफ़ में जेके मुतशाबिहात आहिनि, फ़अम्मल लज़ीन फ़ी क़ुलूबिहिम ज़ैग़ुन फ़यत्तबिऊन मा तशाबह मिन्हु इब्तिग़ाअल फ़ितनति व इब्तिग़ाअ तावीलिहि वमा यअलमु तावीलहु इल्लल्लाह। इहे हर मुस्लमान जे लाइ ज़रूरी आहिनि, तां त उहो पंहिंजे हर ग़लति ऐं सही अमल खे सम्झी सघे। जीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था, तलबुल इल्म फ़रीज़तुन अला कुल्लि मुस्लिमिन व मुस्लिमा। फरमाइनि था इल्म जी तलब इहा हर मुस्लमान मर्द ते या औरत ते फ़र्ज़ु आहे। यानी उहो इल्मु जेको ज़रूरी आहे, एतिरो क़दुरु जेको अक़ाइद सां तालुक़ु थो रखे, फ़राइज़ ऐं हलाल हराम सां वाबस्ता आहे, एतिरो इल्मु कम अज़ कम ज़रूरी आहे हर हिकु माण्हू हासिलु करे। ऐं इन उलूम जे लाइ अहिड़े क़िस्म जा जेके इज्तिमात थियनि था, गॾिजाणियूं थियनि थियूं, इन्हनि में इहो फ़ाइदो बि माण्हू खे थोरे वक़्त में मिली थो वञे। इहो बि मक़सदु ऐं ग़र्ज़ गायत हूंदो आहे अहिड़े क़िस्म जे मजलिसुनि जे इनेकाद जो। ऐं अल्लाह तबारक व तआला इन नियत सां अचण जे करे जेको माण्हू क़ुर शरीफ़ जे, हदीस शरीफ़ जे ॿुधण जी नियत सां अचे थो ऐं इल्म जे सिखण जी नियत सां अचे थो, इन जी वॾी हिकिड़ी फज़ीलत आहे, तमामु वॾी फज़ीलत आहे जेका हदीस पाक में आहे। यानी इहो माण्हू गोया की तलब इल्म जे लाइ थो अचे। जीअं मां का क़ुर जी आयत ॿुधी वठां, जीअं मां का हदीस ॿुधी वठां ऐं हदीस मां को मां फ़ाइदो हासिलु करे वठां, इहो बि काफ़ी आहे। जीअं हदीस शरीफ़ अचे थो जेको माण्हू कंहिं इल्म जे तलब जे लाइ निकिरे थो, तालिबुल इल्म जे लाइ निकिरे थो, पोइ तालिबुल इल्म ज़रूरी न आहे त को ॿार हुजे, नंढो हुजे, वॾी उमिरि वारो बि तालिबुल इल्म थी सघे थो, मर्द बि थी सघे थो, औरत बि थी सघे थी, पर अलाह जे रज़ा जे लाइ निकिरे ऐं उन शरई पाबंदी ऐं क़ानूननि सां निकिरे। जेके क़वानीन ज़वाबित आहिनि जेके हदीस पाक में अचनि था, उहे ज़वाबित ऐं क़वाइद मलहूज़ रखंदे जेकॾहिं को बि मर्द या औरत अल्लाह तबारक व तआला जे क़ुर ॿुधण जी मजलिस जे लाइ निकिरे थो, इहा हदीस शरीफ़ में अचे थो, लतज़उ अजनिहतहा इन्नल मलाइकत लतज़उ अजनिहतहा रिज़न लितालिबिल इल्म औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमाइनि था अहिड़े माण्हू मर्द हुजे या औरत जंहिं अलाह जे क़ुर ऐं हदीस जे सिखण ऐं सम्झण जे लाइ निकिरे थो, उहे जेके क़वानीन ज़वाबित शरई उन्हनि जी पाबंदी रखंदे, त फरमाइनि था प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त अलाह जा मलाइक बि पंहिंजा पर उन जे साम्हूं विछाइनि था। एॾो वॾो हिकिड़ो मक़ामु आहे। उनखां सवाइ उन गॾिजाणीअ में जेका दुआ थिए थी, अलाह से उहा दुआ बि क़बूल थो फरमाए। उन सां गॾोगॾु तौबा इस्तग़फ़ार बि क़बूल थो थिए। जेको माण्हू तौबा करे थो, किन रिवायत में ईअं थो अचे त बिना तौबा इस्तग़फ़ार जे बि सिर्फ़ु इख़लास सां हुज़ूर, इहो बि बाइस मग़फ़िरत ऐं अजुर थिए थो। अल्लाह तबारक व तआला तव्हां ऐं असांजी आमद खे क़बूल फरमाए।
ऐं असांजा गुनाह ग़लतियूं नंढा सग़ीरा कबीरा माफ़ फरमाए। अॻिते जे लाइ अलाह तबारक व तआला असांखे हिदायत ऐं इस्तिक़ामत नसीब फरमाए। बहरहाल ही जेको असांजी मजलिस आहे इन में बुखारी शरीफ़ जी आख़िरी हदीस पढ़ी वेंदी। रस्मी तौर सां इहो मुहद्दिसीन किराम जी तिर्ज़ अमल आहे त जेके बि फ़ाज़िल फ़ज़ला या फ़ाज़िलात हुजनि उन्हनि खे साम्हूं सनद पढ़ाई या पढ़ी वञे उसूल तबरुक जे लाइ ऐं उन्हनि बुज़ुर्गनि जा ऐं रुवात जा अस्मा ॿुधाया वञनि जिन रुवात जे ज़रिए उन्हनि जे महिनतुनि जे ज़रिए सां इहा हदीस पाक असां ताईं पहुती आहे। इहो इन्हनि जी कावश ऐं महिनत ऐं इन्हनि जो अमल आहे ऐं विच में जेके बि उलमा किराम ऐं मशाइख़ गुज़रिया आहिनि उन्हनि सभिनी जी महिनतुनि जो इहो नतीजो आहे, असातिज़ा किराम जी महिनतुनि जो नतीजो आहे, जंहिंजे करे हिन वक़्तु बआसानी बसहूलत असांखे अल्लाह जे रसूल जो कलाम मिनवान जीअं प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ुबान मुबारक खां निकितो उहे असां ताईं पहुतो। क़ुरान शरीफ़ जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो त अल्लाह सां ई खयो ऐं फरमाई इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। असां क़ुरान नाज़िल कयो आहे, असां उनजी हिफ़ाज़त कंदासीं। अल्लाह तबारक व तआला उनजी हिफ़ाज़त जो ज़िम्मो खयो आहे। उनखे केरु रदो बदल नथो करे सघे, मिटाए नथो सघे। बाक़ी रही अहादीस पाक उन जे लाइ सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन, उन खां पोइ ताबईन, तबो ताबईन, उलमा दीन, उन्हनि क़यामत ताईं इहो हिकिड़ो सिलसिलो जारी रखियो आहे तालुम ऐं तालीम जो, तफ़क़ुह जो, जेको अल्हम्दुलिल्लाह असांजे हिन मुल्क में जारी वसारी आहे। इहा अल्लाह तबारक व तआला जी वॾी महिरबानी ऐं इनायत आहे। जेकॾहिं अॻियनि बुज़ुर्गनि जे महिनतुनि कावशनि खे ॾिसिजे जेके उन्हनि महिनतूं कयूं, जीअं रिवायात में अचे थो कंहिं बि हिकिड़ी हदीस ॿुधण जे लाइ, सम्झण जे लाइ सहाबा किराम जे दौर में, ताबईन जे दौर में सिर्फ़ु हिकिड़ी हदीस, मसलन जी हीअ आख़िरी हदीस आहे, हाणे पढ़ूं था अहिड़ी हदीस, एतिरी हदीस ॿुधण जे लाइ बुज़ुर्ग ऐं शयूख जेके हुआ उहे महीनो महीनो पंधु करे वेंदा हुआ, पंहिंजे सवारनि ते चढ़ी वेंदा हुआ, ख़र्च करे तकलीफ़ूं बर्दाश्त करे पहुचंदा हुआ वॾी महिनत सां। हाणे त अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो फज़ल हर हिकु माण्हू रुॻो थोरी तवजो सां पंहिंजे घर मां ॿ टे विखूं खणी कंहिं मदरसे में, कंहिं दर्सगाह में अची थोरे वक़्त जे लाइ, भली हिकिड़े घंटे ॿिनि घंटनि जे लाइ पंहिंजो टाइम सर्फ करे ऐं अल्लाह जे रसूल जे कलाम खे ऐं क़ुर पाक खे पढ़ी ऐं सम्झी सघे थो। हक़ीक़त में इहो सदक़े जारिया उन्हनि मशाइख़नि बुज़ुर्गनि जो आहे, जिन मशाइख़नि असां ताईं इहे उलूम दीनीअ पहुचाया। इहो हिकिड़ो सिलसिलो आहे लामुतनाही जेको हिन दरहती दुनिया ताईं हलंदो रहंदो, जंहिंजे लाइ प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त 3 शयूं अहिड़ियूं आहिनि जो माण्हूअ जे मरी वञण खां बाद बि उनजे कफ़ारात, उनजी दराजात जे बुलंदीअ जो बाइस हूंदो आहे। फरमाइनि था जेको माण्हू मरी थो वञे ऐं सदका जारिया छॾे थो
जेको माण्हू मरी थो वञे, औलाद साले छॾे थो, जेका हुनजे लाइ दुआऊं घुरे ऐं नेक अमल करे, फरमायूं जेको माण्हू मरी थो वञे, उलूम दीनीअ छॾे थो वञे, जो माण्हू उन मां नफ़ो हासिलु था कनि, फरमायूं इहे अहिड़ा कम आहिनि टे, जो इहो तोड़ो जो हिन दुनिया मां मरी वञे, ताहम बि उन जा दर्जात बुलंद थींदा रहंदा, उनखे जा कफ़ारात ऐं गुनाहनि जेकी कमियूं बेशियूं हूंदियूं अलाह तबारक व तआला उनजो ख़तमु कंदो वेंदो। तव्हां त जॾहिं आलम बरज़ख जो दौरु ख़तमु थींदो ऐं आलम हशर जो दौरु थींदो, अलाह तबारक व तआला उनखे बिल्कुलु हर क़िस्म जे कमियुनि बेशियुनि खां फ़ारिग़ करे ऐं बुलंदीअ दर्जात अता फ़रमाए ऐं बरोज़ महशर अला रूसिल ख़लाइक़ माण्हुनि जे मुंहं ते पंहिंजे नवाज़शुनि ऐं मक़ाम ऐं मरातिब सां नवाज़ींदो। पोइ कंहिंखे अहिड़ो ताज पहिरींदो जंहिंजे लाइ तव्हां उलमा किराम खां ॿुधो आहे, हदीस शरीफ़ में अचे थो, मन हफ़ीज़ल क़ुरान व आमिल बिमा फ़ीह उल्बिस वालिदाहु तौजन ताजन यौमल क़ियामा, जंहिं क़ुर यादि कयो पढ़ियो ऐं उन ते अमल बि कयईं, उनजे वालिदैन खे ताज मिलंदो। अहिड़ी तरह सां जेके उलूम दीनी आहिनि, क़ुर शरीफ़ जी तालीम, उन सां गॾोगॾु दीनी उलूम अहादीस ख़ुसूसन उनजे लाइ बि तमामु वॾा फ़ज़ाइल ऐं दर्जात जो अहादीस पाक में ज़िक्र थो अचे। त मतिलबु इहो हिकिड़ो अहिड़ो अमल आहे जेको माण्हू जे लाइ सदके जारी आहे। त हर मुस्लमान जी गोया की इहा तमन्ना आहे, हुजणु घुरिजे त मूंखां अहिड़ो अमल अलाह तबारक व तआला अहिड़े अमल जी तौफ़ीक़ ॾे ऐं कराए जो हिन दुनिया जे रहती दुनिया ताईं मुंहिंजे लाइ बाइस दर्जा हुजे। असुलु त इंसान खे अलाह तबारक व तआला पैदा कयो आख़िरत जे लाइ। तख़लीक़ आदम जो जेको सिलसिलो हलियो, इहो मक़सूदु हुनजो आख़िरत आहे। दुनिया सां बि हुनजी वाबस्तगी आहे। उहे हिकिड़ा अहिड़ा उमूर आहिनि, उलूम आहिनि, जेके उलूम आख़िरत सां तालुक़ु था रखनि। ॿिया अहिड़ा उलूम आहिनि जेके दुनिया सां तालुक़ु था रखनि। के वरी अहिड़ा उलूम आहिनि जेके आख़िरत सां बि तालुक़ु रखनि था, दुनिया सां बि तालुक़ु रखनि था। त जेके दीनी उलूम आहिनि, त दीनी उलूम उन में नबवी तालीम उहा आहे जेका वहीअ जे ज़रिए सां अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ां नाज़िल थी ऐं मख़सूस उहे अशख़ास शख़्सियात हुया, अंबिया किराम, अल्लाह तबारक व तआला जा रसूल पाक, जिन ते उहे उलूम नाज़िल थिया। ऐं उन उलूम जो मरकज़ ऐं उन उलूम जो ज़ख़ीरो ॿिनि सूरतुनि में असांजे साम्हूं पेश थियो। हिकिड़ो क़ुर पाक जी सूरत में, ॿियो अहादीस पाक जी सूरत में। ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी उम्मत जे हिदायत खे वाबस्ता बनायो ऐं फरमायो, जेकॾहिं तव्हांखे हिदायत ते क़ाइमु रहणो आहे ऐं गुमराही खां बचिणो आहे, त ॿ शयूं इहे तव्हांजे लाइ तव्हांखे इन मक़सद में कामयाबी जो ज़रियो बणिजी सघनि थियूं। हिकिड़ो अलाह जो क़ुर, ॿियो सुन्नत।
सुन्नत क़ाइम आहे माना हदीसूं जेके सही आहिनि, सही हदीस। ऐं हीअ जेके किताब हदीसुनि जा आहिनि, जेके सियाह सिता चइजे थो, अक्सरो बेशितर इहे किताब असांजे मदरसनि में पढ़ाया वेंदा आहिनि। ख़ासतन उन सियाह में बुख़ारी शरीफ़ जो नालो नंबर पहिरियों आहे। इमाम बुख़ारी रहमहुल्लाह ताला रिवायात में अचे थो, नंढड़ो हुयो त हुनजो वालिद गुज़ारे वियो, पोइ हुनजी वालिदा हुनजी तरबियत कई ऐं उनखे तालीम ॾियारी। हता की रिवायत में अचे थो नंढड़ाइप में बीमारीअ जे करे हुन जूं अखियूं बि मुतासिर थी पयूं। पोइ हुनजी वालिदा ॾाढी बेचैन थी, छो त हुनजो जज़्बो इहो हुयो, हे मुंहिंजो बचो मुहदिस थिए, आलिम थिए। इहे नवां मुस्लमान हुया। हज़रत इमाम बुख़ारी जो ॾाढो मुस्लमान थियो। उन शरफ़ इस्लाम आंदो, शरफ़ इस्लाम उनखे जेको हासिलु थियो, हज़रत मुग़ीरा खे बुखारा जो जेको हाकिम हुयो, अखनस उनजो नालो हुयो, उन जे हथ ते उन इस्लाम आंदो। अॻे जेके हाकिम वक़्तु हुया उहे बि एतिरी दीन जी ख़िदमत कंदा हुया ऐं दावत ऐं तबलीग में एतिरो दिलचस्पी एतिरी वठंदा हुआ कि बराह रास्त माण्हू जॾहिं शरफ़ इस्लाम क़बूल करण जे लाइ हाज़िर थींदा हुआ, उहे हुकाम हाकिम उहे उन सां एॾी हमाहिंगी कंदा हुआ, एॾी उन्हनि जी परघोर कंदा हुया, एॾो उन्हनि सां तालुक़ रखंदा हुआ जो उन्हनि ॾे हथां खे रिवायात में अचे थो उन्हनि माण्हुनि जी निस्बत उन्हनि ॾे कई वेंदी हुई। उन्हनि जी निस्बत उन ॾींहुं कई वेंदी हुई। अहिड़ी तरह सां रिवायात में अचे थो इमाम बुख़ारी रहमहुल्लाह ताला हू त फ़ारसी नस्ल माण्हू हुयो, लेकिन अरब ॾे हुनजी निस्बत जेका थी वलाए इस्लामी जे करे थी। वला इस्लामी चइबो आहे यानी इस्लामी बिरादरी ऐं तालुक़। जेको माण्हू जंहिं सां वाबस्ता थी मुस्लमान थो आणे, इस्लाम थो आणे, गोया कि उहो उन सां नसबी तौर सां वाबस्ता बणिजी थो वञे, हक़ीक़ी तौर न हुकुमी तौर। इहो रस्म रवाज हुयो। एॾी उन्हनि में दिलचस्पी हुई। ऐं उनजे बरक़स हिन वक़्तु ॾिसो हालत ज़ार त इस्लाम आणनि त पंहिंजी जाइ ते, पर सिर्फ़ु इस्लाम ते माण्हू कारबंद बि रहण जे लाइ वॾी मुश्किलात जो सामनो करिणो थो पए। गोया की उन हदीस जो मिस्ताक बणिजी वियो आहिनि। के माण्हू वीचारा मुस्लमान बिरादरी में, आलम इस्लाम में बिल्कुलु इन हदीस जो मिज़ाक आहिनि, जंहिंमें प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था सयाती अला उम्मती ज़मानुन अल क़ाबिज़ अला दीनिही कल क़ाबिज़ अल जमर। अनक़रीब मुंहिंजे उम्मत जे मथां अहिड़ो ज़मानो ईंदो जेको दीन जे मथां पाबंद हूंदो ऐं कारबंद हूंदो, उहो ईअं ई मुश्किलात में ईंदो जहिड़ी तरह सां को माण्हू पंहिंजे मुठियुनि में टांडा खणी बीहे।
एॾियूं तकलीफ़ूं हुनखे ईंदियूं, पर इन जे बावजूदि बि उहे पंहिंजे दीन खे छॾींदा न। बसि छो त दीन इस्लाम जॾहिं हिकिड़ो भेरो माण्हू जे दिलि में अची थो वञे इख़लास सां, त उहो ॿीहर न निकिरंदो आहे। बसि अची वियो बसि सुठो, पाण माण्हू हुनखे कढे न। ऐं कढण जो जी माना छा हूंदी आहे? कढण जी माना अहिड़े उमूर खे पंहिंजे मामूलात में शामिलु करणु जेको दीन जी मुनाफ़ी हुजे। दीन जी मुनाफ़ी उमूर खे पंहिंजे मामूलात में मामलात में शामिलु करण सां रफ़्ता रफ़्ता माण्हू इन दीनी अमानत खां सुबुकदोश थी वेंदो, ख़ारिज थी वेंदो। अलाह से रहम करे। मां जेको अर्ज़ु कयां पियो, कॾहिं कॾहिं थोरो अमल बि इंसान जे लाइ बाइस बरकत थींदो आहे, जेकर उहो सुठो आहे। कॾहिं कॾहिं थोरो अमल इंसान जे लाइ वॾो नुक़सानकार हूंदो आहे, जेकर उहो बुरो आहे। त जीअं मां तव्हांखे अर्ज़ु कयुमि त हज़रत हसन बसरी जॾहिं इहो माण्हुनि जो चौप चौ ॿुधी त मूंखे सुठो चवनि था ऐं हिन खे वरी ख़राबु था चवनि, त उनखे घुराए पंहिंजे भरिसां विहारे फ़र्ज़ खे चई, यार माण्हू हीअं चवनि था, तूं हिनखे माइंड न कजांइ, मुंहिंजे भले चवण सां मां भलो कोन थी वियुसि, तुंहिंजे बुरे चवण सां तूं बुरो न आहीं। उहो अलाह खे ख़बर आहे। अलाह तबारक व तआला जेकॾहिं ख़ात्मो जंहिंजो बिल ख़ैरु करे थो उहो भलो आहे। जीअं हदीस शरीफ़ में अचे थो, माण्हू हिकिड़े नेकी जे रस्ते ते हले थो, हलंदे हलंदे जन्नत ऐं हुनजे विच में हिकिड़ी गिराहट बाक़ी रहे थी, ख़ुदा न ख़ासि अहिड़ो इनकलाब अची वञे उहो जहन्नम में हली वञे। हिकिड़ो माण्हू जहन्नम जे रस्ते ते हले थो, हलंदे हलंदे हिकिड़ी बालिश बचे थी, अलाह ताला हुनखे इनकलाब आणे इस्लाम में आणे छॾे, उहो मोमिन थी पए, कलमो पढ़ी विझे, अलाह से हुनजा सभु गुनाह माफ़ु करे छॾे। तॾहिं चवंदा आहिनि मशाइख़ ऐं बुज़ुर्ग त कंहिं बि काफ़िर खे बि माण्हू बुरो नथो चई सघे। कुफुर त बुरो ज़रूरु आहे, लेकिन को काफ़िर बुरो न आहे। मता अलाह ताला हुनखे इस्लाम जी दौलत ॾे। थी सघे थो, मुमकिन आहे इहा ॻाल्हि, अलाह जे आलो देरि त न आहे। छो त तौबा जो वक़्तु तेसि ताईं माण्हू जो आहे जेसि ताईं माण्हू ज़िंदा आहे, सकरात खां ॿाहिरि आहे। जीअं हदीस शरीफ़ में अचे थो, तौबतुल अब्द मा लम युग़रग़िर, माण्हू जी तौबा जो वक़्तु तेसि ताईं आहे जेसि ताईं जो हुनखे सकरात न थिए। तेसि ताईं को बि माण्हू, या त ॿी सूरत हूंदी आहे, इहो थी वञे इनफिरादी, इज्तिमाई हूंदो आहे जॾहिं सिजु मग़रिब खां उभिरे, पोइ बि तौबा जो दरवाज़ो बंदि थी वेंदो। बहरहाल हज़रत हुनखे इहा ॻाल्हि चई, सम्झाई, चई ॾे वाल भला तूं त मुस्लमान कलो पढ़ंदो? चई हा बिल्कुलु, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु, कलमो पढ़ां थो, मुस्लमान अचे, बसि तूं मुस्लमान तूं भलो, तोखे केरु ख़राबु थो चए। बसि इहे माण्हू जाहिल आहिनि, पंहिंजे लाइ चवनि था। इंसान आहे, अलाह तबारक व तआला अलाह जो रसूल फरमाए थो, कुल बनी आदम ख़ताउन व ख़ैरुल ख़ताइन तवाबून, बनी आदम सभु ख़ताकार आहिनि, ख़ैरुल ख़ताइन तवाबून, भला ख़ताकार उहे आहिनि जेके तौबा कनि। इंसान आहे, हुनखे ख़ता ग़लती थींदी आहे, माण्हू अलाह जे दर ते तौबा थो करे। अताइब मिन ज़ंब कमल आहे ज़ंब लह, जेको माण्हू तौबा थो करे गुनाह खां, ॼण त फरमाए थो प्यारो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॼण हुन गुनाह कयो ई न हो, अलाह सां ईअं हुनजा गुनाह विसारे थो छॾे। अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह। फरमाइनि था तूबा लिमन वुजिद फी सहीफ़तिही इस्तिग़फ़ारुन कसीरुन, हुनजे लाइ तूबा आहे, मुबारक आहे जंहिंजे सहीफ़े में इस्तिग़फ़ार हुजे। जेको अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह पढ़े, अस्तग़फिरुल्लाह रब्बी पढ़े, अस्तग़फिरुल्लाह अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम व अतूबु इलैह। इस्तिग़फ़ार जा कई क़िस्म आहिनि, जहिड़ो अरबी में पढ़े, सिंधीअ में तौबा करे। बहरहाल अलाह तबारक व तआला तौबा जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इहो वॾो हिकिड़ो अमल आहे जंहिंखे पैगम्बर अलैहिस्सलाम ख़ुदि मुबारकबाद ॾिनी आहे, फरमाए त तूबा हुनजे लाइ मुबारक आहे। ऐं किन जो चवणु आहे तूबा हिकिड़ो दरख़्तु अहिड़ो आहे जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जन्नत वारे घर में लॻल हूंदो, ऐं जेको संदर हर उम्मत जे घर में उनजी टारी हूंदी। जेको बि उम्मती तौबा इस्तिग़फ़ार वारो हूंदो, तॾहिं फरमायूं तूबा लिमन वुजिद फी सहीफ़ती इस्तिग़फ़ारुन कसीर, हुनजे लाइ तूबा आहे जंहिंजे सहीफ़े में इस्तिग़फ़ार घणो हूंदो। माना इन तूबा दरख़्त में हिकिड़ी टारी हुनजे घर में बि
जन्नत में हूंदी। अल्लाह तबारक व तआला असांखे जन्नत الفردوس अता फरमाए। हिकिड़े साहिब पुछियो साईं भला अलाह हू जन्नत घुरूं छा? पर मैं बिल्कुलु घुरो, जन्नत الفردوس घुरो, छाकाणि त मां चाहियां थो जेका बि मुंहिंजो उम्मती हुजे उहो मूंसां गॾु जन्नत الفردوس में हुजे। तंहिं करे भली जन्नत घुरो, मथां को सम्झे न असां जेको अमल था कयूं असांखे जन्नत जी ज़रूरत न आहे। न छो ज़रूरत आहे, छाकाणि त हुते प्यारो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुते हूंदो। अलाह जे रज़ा जो मक़ाम उहो आहे। जॾहिं मक़सूद अलाह जी रज़ा आहे त अलाह जो रज़ा वारो मक़ाम बि मक़सूद आहे, उहो बि मक़सूद आहे, उहो बि माण्हू जी नियत इरादे में आहे। बहरहाल फरमाइनि था अल ईमान बैन अल ख़ौफ़ व रजा, ईमान हूंदो आहे जंहिंमें ख़ौफ़ बि हुजे ऐं रजा बि हुजे, ख़ौफ़ बि हुजे ऐं उमेद बि हुजे। अलाह में माण्हू अलाह खां डिॼे बि, ख़ौफ़ बि रखे, मथां अलाह तबारक व तआला जी का नाफ़रमानी थिए ऐं नेक अमल खां पोइ अलाह में उमेद हुजे त अलाह साईं मुंहिंजो इहो अमल क़बूल करे ऐं मूंखे दर्जो ॾिजे। उमेद बि ऐं ख़ौफ़ बि। पर इहा हदीस आख़िरी हदीस आहे। बुज़ुर्गनि जो मशाइखनि जो इहो तरीक़ो आहे त जेका पंहिंजी सनद हूंदी आहे उहा पढ़ंदा आहिनि तबरुक जे लाइ। हिकिड़ी सनद मुख़्तसिर हूंदी आहे जेका रोज़मर्रा पढ़ी वेंदी आहे। ॿी सनद जे लाइ चवनि था त माण्हू हिकिड़ो भेरो पढ़े बि उहा काफ़ी आहे। जेका असांजे सिलसिले जे शयूख़ बुज़ुर्गनि जे वास्ते सां वञी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं पहुचे थी, उन में जेके अस्मा आहिनि उहे मां हुज़ूर तबरुक जे लाइ पढ़ां थो। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अन अबी शेख अब्दुल करीम अन शेख ग़ुलाम मुस्तफ़ा अन शेख सैयद हुसैन अहमद मदनी अन शेख महमूदुल हसन देवबंदी अन शेख मोहम्मद कासिम नानूतवी अन शाह अब्दुल गनी अन शाह इसहाक़ अन शाह अब्दुल अज़ीज़ मुहद्दिस देहलवी अन शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी अन मोहम्मद बिन इब्राहिम कुर्दी अन अबी अन शेख अहमद अन शम्स मोहम्मद बिन अहमद रमली अन ज़करिया बिन मोहम्मद अन हाफिज़ अहमद इब्न हजर अस्कलानी अन इब्राहिम तनूखी अन अहमद अन सिराजुल हुसैन अन अबुल वक्त अब्दुल अव्वल अन अबुल हसन दाऊदी अन अब्दुल्लाह सरख्सी अन मोहम्मद बिन यूसुफ़ अन अबू अब्दुल्लाह मोहम्मद बिन इस्माइल बुखारी। बाब कौलिल्लाह अज़्ज़ व जल वनज़उल मवाज़ीनल क़िस्त लियौमिल क़ियामह व अन्न आमाल बनी आदम व कौलहुम यूज़न क़ाल मुजाहिदुन अल क़िस्तास अल अदल बिर्रूमिय्यह व युक़ाल अल क़िस्त मस्दरुल मुक़सित फ़हुवल आदिल व अम्मल क़ासिद फ़हुवल जाइर। भी क़ाल हदसना अहमद बिन अशकाब क़ाल हदसना मोहम्मद बिन फ़ुज़ैल अन अमारत बिन काका अन अबी ज़ुरा अन अबी हुरैरह रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलिमतान हबीबतान इलर रहमान ख़फ़ीफ़तान अलल लिसान सक़ीलतान फ़िल मीज़ान सुब्हानल्लाहि व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम। हज़रत इमाम बुखारी रहमहुल्लाह तआला पंहिंजी किताब जी इब्तिदा किताब जी जेका इब्तिदा कई इन्नमल अमाल बिन्नियात जी हदीस सां इब्तिदा कई ऐं उनजो इख़्तिताम जेको कयो आहे उहो वज़न आमाल जी हदीस सां इख़्तिताम कयो आहे। मतिलबु त
आमाल जो वज़न ऐं तौर उन जो क़याम उहो नियात सां इख़लास सां ताल्लुक़ु रखे थो। ऐं पंहिंजे तराजिम जो हिकिड़ो सिलसिलो इमाम बुखारी रहमहुल्लाह ताला जो मुनफ़रिद आहे, जंहिंमें हज़रत इमाम बुखारी क़ुरान शरीफ़ जी आयात आंदियूं आहिनि। हिते जेका आयत आंदी आहे उहा वनज़अल मवाज़ीन क़िस्त लियौमिल क़ियामत आंदी, जंहिंमें तराज़ू जो बयानु आहे। गोया कि हज़रत इमाम बुखारी इहा ॻाल्हि साबित करणु चाहे थो त क़यामत जे ॾींहुं आमाल जो वज़न थींदो, उन्हनि जी तौर थींदी, छाकाणि त उन दौर में हिकिड़ा अहिड़ा माण्हू हूंदा हुआ जेके वज़न ऐं आमाल जो इनकार कंदा हुआ, उनखे अदल ऐं इंसाफ़ सां ताबीर कंदा हुआ। इहा ताबीर कंदा त बसि इन जी माना इहा आहे त वज़न ऐं आमाल जूं जेके बि रिवायात अचनि थियूं, जेके आयात आहिनि, उन में मक़सद मुराद आहे अदल ऐं इंसाफ़। लेकिन हज़रत इमाम बुखारी इहा ॻाल्हि साबित करणु चाहे थो त वाक़ई तौर हूंदी आहे। अल्लाह तबारक व तआला अहिड़ी तराज़ू रखंदो जीअं हदीस शरीफ़ में अचे थो त क़यामत जे ॾींहुं हिकिड़ो अहिड़ो माण्हू हूंदो जेको जंहिंजे आॾो उनजे अमलनामे जा 99 दफ़्तर खोलिया वेंदा, ऐं सभु गुनाहनि सां भरियल हूंदा। ऐं उहो पाण खे जहन्नम जो मुस्तहिक़ सम्झंदो ऐं उनखे मलाइक पकड़ींदा। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हक़ बमो उनजे खे हिकिड़ो बिताको ॾींदो जंहिंमें लिखियलु हूंदो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अल्लाह तबारक व तआला उनखे हुकुम फरमाईंदो इहो बिताको वञी ने तौर वारे पुड़ में विझ। रिवायात में अचे तो फतूज़ो सजलात फ़ी कफ़तिन वल बिताकत फ़ी कफ़तिन। पोइ उहे जेके हुनजा सजल जा तुमार जेके हूंदा, अमलनामा हूंदा, हिकिड़े तराज़ू जे पलड़े में विधा वेंदा ऐं इहो जेको कलमो शरीफ़ हुनजो हूंदो उहो हिकिड़े पलड़े में हूंदो। जॾहिं उहो पवंदो हिकदमि उहो पुड़ जेको अमलनि वारो हूंदो उहो मथे थी वेंदो ऐं हिन जी कलमे वारो पलड़ो जेको भारी थी वेंदो ऐं हीउ जहन्नम खां बची ऐं जन्नत जो मुस्तहिक़ बणिजी वेंदो। सिर्फ़ु इन कलमे जे करे, जेको कलमो इख़लास वारो, तंहिं करे मशाइख़ बुज़ुर्ग चवंदा आहिनि, हदीस शरीफ़ में अचे थो जदीदु ईमानकुम बिला इलाहा इल्लल्लाह,
पंहिंजे ईमान खे तव्हां ताज़ो कंदा कयो ला इलाहा इल्लल्लाह से, माना ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह जो मशाइख़ इज़ाम जीअं ॿुधाईंदा आहिनि, रिवायात में बि अचे थो त ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र कजे जंहिंजे इख़्तिताम में मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़िबो आहे। इहो हिकिड़ो मामूल आहे जंहिंजे लाइ मशाइख़ इज़ाम तलक़ीन कंदा आहिनि त माण्हू 100 मरतबा रोज़ानो पढ़े। मबादा मतां को अहिड़ो वक़्तु, अहिड़ो को जज़्बो हुनजे दिलि में अची वञे, जीअं अचे थो जीअं हज़रत हसन बसरी वारी ॻाल्हि आहे त जॾहिं हुन फ़रज़क हुनजे साम्हूं कलमो पढ़ियो, चई कलमे वारो माण्हू आहे, तूं त मुस्लमान आहे, पको मोमिन आहे। रिवायत में अचे थो जॾहिं उहो फ़ौत थी वियो, कंहिं माण्हू हुनखे ख़्वाब में ॾिठो ऐं हुनखां पुछा कयईं त ॾे हाल अहिवाल, तुंहिंजो हाल छा थियो? चई बसि मूंखे उहो जेको हिकिड़ो मां कलमो पढ़ियो हो जज़्बे सां हसन बसरी जे साम्हूं, उहो अलाह तबारक व तआला वटि अहिड़ो क़बूल थी वियो, उनजे करे मुंहिंजा सभु गुनाह मिसाल थी विया, अलाह तबारक व तआला मूंखे माफ़ु कयो ऐं जन्नत जो मुस्तहिक़ बनाए छॾियो। बहरहाल हज़रत इमाम बुखारी इहा ॻाल्हि साबित करणु चाहे थो त इंसान जा जेके आमाल उहे तौरबा फरमाईं, चई इन अन आमाल बनी आदम व कौल हम यूज़न, माण्हू जा अमल ऐं कौल उहे वज़न कया वेंदा, अमल जी बि तौर थींदी, कौल जी बि। ऐं ज़ुबान में जेका शइ निकिरे थी, लफ़्ज़ जेको निकितो उनजी बि तौर, जेको हुन पंहिंजे जिस्मानी तौर सां अमल कयो, पोइ उहो जिस्मानी अमल उहो कैफ़ियाती अमल हुजे या कमियाती अमल हुजे, जहिड़ो बि अमल हूंदो उनजी फरमाई तौर थींदी। छो त हिकिड़ा माण्हू जा अमल कैफ़ियाती आहिनि, ॿिया कमियाती अमल आहिनि। मसलन कैफ़ियाती अमल कहिड़ो आहे, यानी निमाज़ कैफ़ियाती अमल आहे। कमियाती अमल जेके आहिनि उन में कई उमूर अचनि था। ख़ुसूसन ज़कात, हज वग़ैरह, छो त हिन में अहिड़ियूं शयूं माण्हू खे इस्तेमालु करणियूं थी पवनि जंहिंजी कमियत असांखे महसूसु थिए थी ऐं नज़र अचे थी। इन्फ़ाक़ खां पोइ बि बाद में बि अमल उहो पूरो थी वञे, पोइ बि उहा शइ नज़र अचे थी। ज़कात माण्हू अदा कई, नज़र ईंदी, सदक़ात नज़र ईंदा, हज में हुन ख़र्चु कयो, उहो ख़र्चु ज़ाहिर हूंदो। बहरहाल हज हुनजे मथां फ़र्ज़ु हुजे, जेकॾहिं उन वक़्तु फ़र्ज़ु तॾहिं थिए थो जॾहिं माण्हू वटि एतिरी इस्तिताअत हुजे। बहरहाल हिकिड़ो बिना इस्तिताअत जे जेकॾहिं को हज करे थो, अलाह तबारक व तआला हुनजो हज क़बूल थो करे। हज उहो जेकॾहिं जाइज़ तरीक़े सां जेकॾहिं उन माण्हू पाण खे तकलीफ़ में विझी ऐं जेकॾहिं माण्हू हज ते वञी पहुतो आहे, इहो त अलाह तबारक व तआला वटि अञा बाइस दर्जे, वधीक बाइस दर्जा, जो त फरमाइनि था भले में भलो सदको जेको आहे ख़र्चु उहो आहे जेको जोदुल मुकिल, माना हिकिड़े माण्हू पाण खे तकलीफ़ में ॾेई ऐं को बि अमल कयो आहे, छो त हज में अमल माण्हूअ जो, हज में जेको अमल आहे इन्फ़ाक़ जो बि आहे, उहो इन्फ़ाक़ जेकॾहिं उन वाजिबु तॾहिं आहे, फ़र्ज़ु तॾहिं आहे जॾहिं उन वटि इस्तिताअत हुजे। पर हिकिड़ो माण्हू जबरी इस्तिताअत पंहिंजी क़ाइमु थो करे त उन माण्हू जो बि हज थिए थो, लेकिन अलाह तबारक व तआला अञा उनखे पंहिंजे हिन जोहद जे करे, अहिड़ो जोहद जेको मुकिल आहे, इन जे करे हिनखे वधीक दर्जो सवाबु ॾिए थो। हिते अलाह से हिते हज़रत इमाम बुखारी फरमाए थो त माण्हू जा अमल बि ऐं कौल बि तोरिया वेंदा, अमलनि जी बि तौर थींदी। ऐं बहरहाल जेके इहे एतिराज़ात हूंदा आहिनि त अमल कीअं तौर इहे त फज़ूल आहिनि, हिन दौर में त इहा एतिराज़नि जी का ज़रूरत कोन्हे। काल मुजाहिद अल क़िस्तास अल अदुल मुजाहिद चए थो, क़िस्तास अल अदुल बि रूमी आहे, रूमीअ में अदल जी माना में इस्तेमालु थींदो आहे, ज़मे सां या कसरे सां। किन चयो आहे त किस्त या मज़दर मुक़सिद आहे, मज़दर मुक़सिद जी आहे,
बेहज़फ़ ज़वाइद, ज़वाइद जी हज़फ़ सां। असुल छा आहे, हिकिड़ा मुहदिस चवनि था त क़िस्त हिकिड़ो अहिड़ो लफ़्ज़ु आहे, क़िस्त हिकिड़ो अहिड़ो लफ़्ज़ु आहे जेको ज़ू माना आहे, अज़दाद जी माना रखे थो, ऐं जोर में बि इस्तेमालु थिए, ज़ुल्म में बि। पोइ उनखे जेकॾहिं इफ़आल जे थोरी क़ुर्बानी करे महिमाननि खे जॻह ॾियो, अलाह साईं जज़ाए ख़ैर अता फ़रमाए। जेकी बि तंगी आहे अलाह साईं तव्हांजी जॻह में तंग जे करे ऐं तव्हां क़ुर्बानी कई, अलाह साईं तव्हांखे अजर अता फ़रमाईंदो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व आलिहि व बारिक वसल्लम अदद कुल्ल मालूम लिक़दाए मिन अबदा। हिते चए थो अलक़िस्त या मस्दर मुक़सित। क़ुरान शरीफ़ में अल्लाह से फ़रमाए थो इन अल्लाह युहिब्बुल मुक़सितीन, अल्लाह ताला मुक़सितीन सां मोहबत थो रखे। ऐं क़ुरान शरीफ़ में कासिद जो लफ़्ज़ बि आयो आहे, अमल कासितून फ़कानू लिजहन्नम हातबा। हीअ क़िस्त जेका हिकिड़ी मस्दर अहिड़ी आहे, हस्ब ज़वाइद सां इहा ॿिन्ही जी मस्दर थी सघे थी, मुक़सिद जी बि आहे। जेकॾहिं हिनखे इफ़आल जे बाब में आणिबो त गोया के इफ़आल जे बाब में अचण जे करे हमज़ो सलब जो जॾहिं अचे थो त इन जौर जी माना खे ख़तमु करे ऐं अदल जी माना खे बाक़ी रखे थो। किन उलमा जो चवणु आहे त इफ़आल जे बाब में जॾहिं हिनखे इस्तेमालु कजे त पोइ हिन में जेका अज़दाद वारी माना ख़तमु थी वेंदी ऐं सिर्फ़ु इहो अदल जी माना में इस्तेमालु थींदो। ऐं जेकॾहिं बिना ईअं आम तौर सां ॿिन्ही मानाउनि में इस्तेमालु थिए थो, पर हिते हे जेको हज़रत इमाम बुख़ारी फ़रमाए थो क़िस्तास जी माना जेका आहे रूमी अरबी में इहा सिर्फ़ु महज़ अदल जी माना में आहे। फ़रमाई अल आदिल, मुक़सिद जी माना आहे आदिल, अमल कासिद फ़हुल जाहिर, कासिद जी माना जाहिर आहे। क़ुरान शरीफ़ में इहे ॿई इस्तेमालु मज़कूर आहिनि। ॿई हिन जूं मानाऊं क़ुरान शरीफ़ में आहिनि, पर हिते जेका क़िस्त जो लफ़्ज़ु आहे, हिते जेको क़िस्त क़ुरान शरीफ़ में आयो आहे, किन इन जी माना महज़ इंसाफ़ कई आहे। क़िस्त असुल चइबो आहे नसीब ऐं हिसे खे। क़िस्त जी माना आहे हिसो ऐं नसीब। त ॾींदासीं असां ऐं तौर रखंदासीं असां तराज़ू सां क़िस्त जी माना असुल नसीब आहे। पोइ इहो नसीब हिसे जो ॾियणु इहो इंसाफ़ हूंदो आहे ऐं न ॾियणु इहो ज़ुल्म आहे। ऐं तंहिंजे करे जॾहिं इहो इफ़आल जे बाब में अचे थो त गोया की इन में सलब जी माना थी अचे ऐं सलब जी माना जे करे इहो हिसे जो सलब न हिसो जेको ॾियणो आहे, वठणु आहे, ऐं उनजो सलब जो अची वियो त इन सलब जे करे गोया की इंसाफ़ ऐं अदल जी माना में अची थो वञे। इहे ॿई हिन जा तौजीहात, ऐं किन वरी इन तौजीह खे रद्द कयो आहे त न इहा तौजीह जेका आहे बातिल आहे। बहरहाल क़ुरान शरीफ़ में ॿिन्ही तरीक़नि सां इन्हनि जो इस्तेमालु अचे थो, जाहिर जे माना में बि अचे थो, आदिल जे माना में बि अचे थो। ॿी ॻाल्हि, हदसना अहमद बिन अशकाब रिवायत थो करे चई हदीस कई असांखे अहमद बिन अशकाब, चई हदीस कई मोहम्मद बिन फुज़ैल अन अमारत बिन काका खां अन अबी ज़ुरात खां अन अबी हुरैरत रज़ी अल्लाह ताला अन, अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन खां चई फरमायो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलिमतान हबीबतान इला रहमान, ॿ हिकिड़ा कलिमा आहिनि जेके हबीबतान इला रहमान, जेके अल्लाह तबारक व ताला वटि
महबूब ऐं प्यारा आहिनि। ख़फ़ीफ़तान अलल लिसान, जेके ज़ुबान ते तमामु हल्का आहिनि। सक़ीलतान फ़िल मीज़ान, इहे तराज़ू में गौरा आहिनि। सुभानअल्लाह व बिहम्दिही सुभानअल्लाह अज़ीम। इन जी तरकीब ईअं कई अथनि त कलिमतान हबीबतान रहमान, कलिमतान हबीबतान, इहे पंहिंजे टिनी सिफ़ात सां, कलिमतान पंहिंजी टिनी सिफ़ात सां, हबीबतान रहमान, ख़फ़ीफ़तान अलल लिसान, सक़ीलतान फ़िल मीज़ान, इहा इनखे किन ख़बर मुक़दम चयो आहे, सुभानअल्लाह व बिहम्दिही सुभानअल्लाह अज़ीम खे मुब्तदा मुअख़र, किन वरी इनखे मुब्तदा ऐं उनखे ख़बर चयो आहे। बहरहाल ॿई अहिड़ी क़िस्म जा मज़हब ऐं रिवायतूं आहिनि। हीअ फ़रमाए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿ के जेके कलमा आहिनि, इहे अलाह खे तमामु प्यारा आहिनि। कलमो कलाम जी माना में आहे, कलमो कलाम जी माना में ईंदो आहे। हीअ कलमे तौहीद अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, उनखे कलाम आहे, कलाम उनखे कलमो चइबो आहे। हिन में बि ईअं आहे, कलिमतान हबीबतान रहमान, सक़ीलतान फ़िल मीज़ान, सुभानअल्लाह व बिहम्दिही सुभानअल्लाह अज़ीम। सुभानअल्लाह व बिहम्दिही जुदा कलमो आहे, अहिड़े त सुभानअल्लाह अज़ीम ॿियो कलमो, ॿ कलमा आहिनि। इहे ॿई कलमा अल्लाह तबारक व तआला खे प्यारा आहिनि, रहमान खे प्यारा आहिनि, ऐं ज़ुबान ते हल्का आहिनि, ऐं तराज़ू में गौरा आहिनि। सुभानअल्लाह व बिहम्दिही सुभानअल्लाह अज़ीम। सुभानअल्लाह व बिहम्दिही सुभानअल्लाह अज़ीम, इहे ॿई जेके तस्बीहात आहिनि, इन में अल्लाह तबारक व तआला जूं ॿ सिफ़ात आहिनि। हिकिड़ी सिफ़ात अहिड़ियूं आहिनि जेके अल्लाह तबारक व तआला जी जलाल ऐं बुज़ुर्गी सां तालुक़ थियूं रखनि। ॿियो अल्लाह तबारक व तआला जे करम सां तालुक़ रखनि थियूं, ज़ुल जलाल वल इकराम। फ़रमाइनि था त हिननि में गोया तनज़ीह बि आहे, अल्लाह तबारक व तआला जी तनज़ीह बि आहे, ऐं उनजी तारीफ़ बि आहे। माना मनफ़ी सिफ़ात, अल्लाह जी ज़ात उहा आहे जेका अल मुनज़्ज़ह अन ज़वाल व नुक़सान, जेका हर ज़वाल ऐं नुक़सान खां मुनज़्ज़ह, माना तनज़ीही सिफ़ात। तनज़ीही सिफ़ात ऐं तहमीदी सिफ़ात, अल्लाह जी ज़ात उहा आहे जेका कमाल ऐं हर ज़वाल ऐं नुक़सान खां मुनज़्ज़ह आहे, ऐं हर हमद ऐं तारीफ़ जे लाइक़ु आहे। माना इहे अहिड़ा कलिमात आहिनि जेके तनज़ीह ऐं तहमीद में जा जामे आहिनि। अल्लाह तबारक व तआला खे तनज़ीह कंहिंजी ज़रूरत ई न आहे, उहो त हुअ अल्लाहुल गनी आहे व अंतुमुल फ़ुक़रा। त मुहद्दिसीन किराम जो इहो चवणु आहे, इन कलिमात जो इहो असरु आहे, अल्लाह साईं त हुअ ई बेनियाज़ आहे, पर इन पढ़ण सां जेको इन तस्बीह जो पढ़ंदड़ हूंदो आहे, उन खे अल्लाह तबारक व तआला इहा फज़ल ऐं इहा इनायत उनजे मथां फ़रमाईंदो आहे। जीअं हदीस शरीफ़ में अचे थो त जंहिं माण्हूअ सुभानअल्लाह व बिहम्दिही सुभानअल्लाह अज़ीम तस्बीह ऐं तहमीद 100 दफ़ा रोज़ानो विर्द कयो, पढ़ियो, फ़रमाइनि था अल्लाह तबारक व तआला उनजा गुनाह ग़लतियूं माफ़ करे थो, तोड़े जो उहे ज़बदुल बहर समुंड जे झाग जे तरह हुजनि। अल्लाह तबारक व तआला त पाक आहे, लेकिन उनखे हाजत बि न आहे, पर अल्लाह सां राज़ी थिए थो, ख़ुशि थिए थो। अल्लाह इन ॻाल्हि ते ख़ुशि थिए थो, अल्लाह खे प्यारा आहिनि, पसंदि आहिनि, ऐं प्यारा इन जे करे थियनि था वधीक जो इन बानो इहो जेको अल्लाह जी तस्बीह तहमीद करे थो, इहो ख़ुदि इन तस्बीह तहमीद जे करे बानो अल्लाह तबारक व तआला जो महबूब बणिजी थो वञे ऐं प्यारो बणिजी थो वञे, ऐं उनजा गुनाह ग़लतियूं सभु लही था वञनि। इन गुनाह ग़लतियुनि खां जेको साफ़ बानो आहे, इहो अल्लाह तबारक व तआला वटि इंतिहाई प्यारो ऐं महबूब आहे। गोया की माण्हूअ जे अल्लाह तबारक व तआला वटि इहो तक़र्रुब जो ज़रियो इहा तस्बीह ऐं तहमीद आहे। सुभानअल्लाह व बिहम्दिही सुभानअल्लाह अज़ीम। ऐं अहिड़ी तरह सां हुन में साॻी वरी तस्बीह
तंज़ीह सां गॾु वरी अलाह तबारक व ताला जी अज़मत। गोया की मशाइख़ निज़ाम जो चवणु इहो आहे हिकिड़े पासे ॾांहुं तंज़ीह आहे ऐं ॿिए पासे ॾांहुं वरी अलाह तबारक व ताला जी ताज़ीम आहे। इहे ॿई शयूं जेके आहिनि, अज़मत इहा इंसान जे दिलि में अलाह तबारक व ताला जो ख़ौफ़ आणे थी, ऐं तंज़ीह इहा अलाह तबारक व ताला जी तहमीद, इहा हिकिड़ी तारीफ़ आहे ऐं उनजो मर्तबो ऐं मक़ाम आहे। हिकिड़े माण्हू जे दिलि में अलाह जो मक़ाम ऐं मर्तबो अची वियो, ॿिए पासे ॾांहुं ख़ौफ़ बि अची वियो। गोया की इहो ईमान जो लुब लुबाब आहे। अल ईमान बैन अल ख़ौफ़ व रजा, ईमान इहो ख़ौफ़ ऐं रजा जे दरमियान आहे। गोया की इहे ॿई कैफ़ियात इन तस्बीह तमीद सां वाबस्ता आहिनि। त जेको माण्हू इन तस्बीह तमीद खे घणो पढ़े थो, अलाह तबारक व ताला उनजे दिलि में ईमान खे मज़बूत थो करे। इहा बि तौजीह मुहद्दिसीन ऐं मशाइख़ सां बयानु फरमाई। अलाह तबारक व ताला पंहिंजे असांखे तस्बीह तमीद पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अहिड़ी तरह सां इमाम बुख़ारी रिवायत मुहद्दिसीन किराम फरमाईंदा आहिनि त इहा आख़िर में हदीस इन जे करे आंदी आहे, मक़सदु इहो आहे अलाह तबारक व ताला जेके असांखे पढ़ण में, पढ़ाइण में, इन रिवायात में, दरायात में जेकी कमियूं पेशियूं ग़लतियूं कयूं हुजनि, इन तस्बीह ऐं तमीद जे सदिके अलाह तबारक व ताला उहे असांजा गुनाह ऐं ग़लतियूं बि माफ़ु करे। जहिड़ी तरह सां इख़्तिताम मजलिस वारे हदीस में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी रिवायत ऐं फ़रमान मज़कूर आहे त जेको बि माण्हू कंहिं मजलिस में, जंहिं मजलिस में फ़ुज़ूल गोई वधीक थी हुजे ऐं उन में जेकॾहिं उहो माण्हू मजलिस जे क़याम खां अॻु में अलाह तबारक व ताला जी तस्बीह तमीद पढ़ंदो ऐं सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक चई ऐं पोइ उथंदो त अलाह तबारक व ताला उन मजलिस में जेके कमियूं पेशियूं ऐं गुनाह थिया हूंदा अलाह तबारक व ताला उनखे माफ़ु करे छॾींदो। गोया की इमाम बुख़ारी कसर नफ़्सी कई ऐं पंहिंजे इन किताब खे मुतबरक बणाइण जे लाइ ऐं जेके बि असातिज़ा ऐं जेके बि पढ़ंदड़ ऐं जेके पढ़ाईंदड़ हुजनि उन्हनि जी कमी पेशियुनि जे माफ़ीअ जे लाइ इहा हदीस पेश कई त अलाह तबारक व ताला असांजे ग़लतियुनि ऐं गुनाहनि खे ऐं कमियुनि पेशियुनि खे माफ़ु फरमाए ऐं अलाह तबारक व ताला असांखे पंहिंजे मग़फ़रत सां ढांपे। अलाह तबारक व ताला असांखे पंहिंजे तस्बीह ऐं ज़िक्र जी तौफ़ीक़ अता फरमाए, दुनिया आख़िरत जी भलाई अता फरमाए। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़िही मुहम्मदिन व आलिहि व सहबिहि अजमईन। या अल्लाह या रहमान या रहीम रब्बना अइन्ना अला ज़िक्रिक व शुक्रिक व हस्नि इबादतिक अल्लाहुम्मा अस्तर औरातना व आमिन रवातना व नज्जना मा नख़ाफ अल्लाहुम्मा नसअलुका अल अफ़्व वल आफ़ियत वल मुआफ़ात दाइमा फ़ी दीन व दुनिया वल आख़िरह अल्लाहुम्मा बिजहदिल बला व दरकिश शक़ा सूइल क़ज़ा व शमततिल अज़ा अल्लाहुम्मा आतिना इल्मन नाफ़िअन फ़हमन कामिला अल्लाहुम्मा आतिना इल्मन नाफ़िअन फ़हमन तवाबीन व मुतहहिरीन व मन ला ख़ौफ़ुन अलैहिम व ला हुम यहज़नून। साईं जन वेठा आहिनि, असां साईं जन खे अर्ज़ु कंदासीं त ही थोरी कारगुज़ारी मदरसे जी बि आहे ऐं ॿियो जेके नियाणियूं